हेलो फ्रेंड्स, जियं त असां 5वीं क्लास जी साइंस जे पहिरें चैप्टर मां कुछ टॉपिक पढ़िया आहिनि। अॼु असां हिकु ॿियो टॉपिक ॿूटनि जी दर्जाबंदी जे बारे में पढ़ंदासीं। ॿूटनि खे ॿिनि ग्रुपनि में विरहायो वियो आहे, बेगुल ॿूटा ऐं गुलदार ॿूटा। बेगुल ॿूटा गुल कोन झलींदा आहिनि। हिननि मां के ॿूटा सन्हड़नि दाणनि स्पोर्स जे ज़रिए नस्ल जी वाध कंदा आहिनि। हिननि ॿूटनि खे बिना ॿिज वारा ॿूटा बि चइबो आहे, मिसाल तौरु फर्न्स ऐं मोज़िस वग़ैरह। हिननि मां के ॿूटा ॿिजनि ज़रिए बि पंहिंजी नस्ल जी वाध कंदा आहिनि। मोज़िस खां सवाइ ॿियनि सभिनी ॿूटनि खे हक़ीक़ी पाड़ूं, थुड़ ऐं ॾांढियूं ऐं पन बि हूंदा आहिनि। हिन क़िस्म जा ॿूटा नालियुनि ऐं पाइपनि जे भरिसां घिमियल मिटीअ में फुटंदा ऐं वाध कंदा आहिनि। ॿिए नंबर ते असां वटि गुलदार ॿूटा अची वञनि था। गुलदार ॿूटा गुल झलींदा आहिनि। ही ॿूटा पंहिंजे ॿिजनि मां नस्ली वाध कंदा आहिनि, जेके ॿिज वरी उन्हनि जे मेवनि जे अंदरि मौजूदु हूंदा आहिनि। हिननि ॿूटनि खे हक़ीक़ी पाड़ूं, थुड़ या ॾांढियूं ऐं पन हूंदा आहिनि। ही ॿूटा धरतीअ ते हर हंधि मौजूदु हूंदा आहिनि, मसलन सूरजमुखी वग़ैरह। गुलदार ॿूटनि खे अञा बि वधीक ॿिनि मुख्य ग्रोहनि में विरहायो वियो आहे, हिकु ॿिज पन वारा ॿूटा ऐं ॿ ॿिज पन वारा ॿूटा। असां वटि हिकु ॿिज पन वारनि ॿूटनि में मकाई, चांवर, कणिक ऐं गाह अची वञे थो, जॾहिं त ॿ ॿिज पन वारनि ॿूटनि में अंब, लीमू, चणा, चौंरा ऐं मटर वग़ैरह अची वञनि था। हिकु ॿिज पन वारा ॿूटा फुटण वक़्तु सिर्फ़ु हिकिड़ो पन कढंदा आहिनि। पन में पूर्व छोट नसूं वाज़े हूंदियूं आहिनि ऐं टिन जे ग्रुपनि या 3 सां ज़रब थींदड़ हिस्सनि में विरहायल हूंदा आहिनि, जॾहिं त ॿ ॿिज पन वारा ॿूटा फुटण वक़्तु 2 पन कढंदा आहिनि। पन में ॼारी वांगुरु नसूं वाज़े हूंदियूं आहिनि। हिन जा गुल 4 या 5 जे ग्रुपनि में गॾु हूंदा आहिनि।